अस्सलाम वालेकुम साथियों। हर सिंधी जो फ़र्ज़ु आहे त कंहिं नालनि ते पंहिंजो मौक़िफ़ रखे। हर सिंधी जो न बल्कि हर उन माण्हू जो जेको सिंध में रहे थो त उहो जेको बि सिंध ते ज़ुल्म थिए थो उन ते ज़रूरु पंहिंजो मौक़िफ़ रखे, ॻाल्हाए। काफ़ी सारा असांजा दोस्त अहिड़ा आहिनि, दोस्त नथा चई सघूं, दुश्मनी जे बराबरि ई आहिनि। जेको सिंध जो दुश्मन आहे सो असांजो दुश्मन आहे, जेके बिल्कुलु ख़ामोश आहिनि सिंध जे इशू ते। तव्हां हिन महिल फ़लस्तीन जो हालत ॾिसी सघो था त फ़लस्तीन अगरि यहूदियुनि सां थोरी रिआयत कई हुई अॼु खां 100 साल पहिरियां त हुननि जी छा पोज़ीशन थी। हिन महिल मस्जिद अक़सा ते हुननि जो कब्ज़ो आहे यहूदियुनि जो। सलाहुद्दीन अयूबी जेके ताला लॻाया हुआ उहे टोड़े करे, उहे खोले करे हिन महिल यहूदी जेको आहे सो मस्जिद अक़सा में अची चुका आहिनि। उन खां पोइ हिन महिल 2 ॾींहं थी विया आहिनि त को बि मुस्लमान मस्जिद में न आयो आहे। त सुभाणे ईअं न थिए जो असांजो बि उहो ई हाल थिए। जेके बि शयूं असीं ॾिसूं था पिया, असांखे घुरिजे त असां अॻ में ई सुजाॻ थियूं, ऐं अल्हम्दुलिल्लाह सुजाॻ थी चुका आहियूं। कुझु इशूज़ आहिनि जिन जे करे कुझु माण्हू ख़ामोश आहिनि ऐं इंशाअल्लाह उहे बि सुजाॻ थींदा। बाक़ी ज़्यादातर क़ौम असांजी सुजाॻ थी चुकी आहे ऐं असांजे हर सिंधी खे घुरिजे त आवाज़ उथारे, एहतिजाज ते निकिरे। अगरि को एहतिजाज ते नथो निकिरी सघे त उहो फंडिंग करे, जेके एहतिजाज ते वियल आहियूं उन्हनि जी मदद करे, उन्हनि जे खाइण पीअण जो बंदोबस्तु करे, उन्हनि जे राहत जो बंदोबस्तु करे, उन्हनि ताईं बिस्तरनि वग़ैरह जो बंदोबस्तु करे। ऐं जेके कुझु माली मुश्किलात में आहिनि, एहतिजाज ते वञी सघनि था लेकिन उहो माली मुश्किलात में आहिनि, ट्रांसपोर्ट जा इशूज़ आहिनि, ॿिया इशूज़ आहिनि, त उन्हनि जी मदद करे सघूं था। ईअं थी सघे थो जीअं असां हिकु पंहिंजे भाउ जी मदद कयूं था। उहो बि सभु असांजा ॿाहिरि आहिनि जेके एहतिजाज ते वेठल आहिनि। अगरि असां सभु मिली करे हुननि जी थोरी मदद कंदासीं त हू काफ़ी टाइम ताईं एहतिजाज ते वेही सघनि था। जेतिरो ज़्यादा माण्हू एहतिजाज ते हूंदा ओतिरो एहतिजाज मज़बूत थींदो, ऐं असां सभिनी खे घुरिजे त एहतिजाज खे मज़बूत कयूं। मां सम्झां थो मूं वटि हिन वटि टेक्निकल इशू आहे, नेट जो इशू आहे, जंहिंजे करे बार बार जेको आहे सो मुंहिंजो लाइव ट्रांसफर थिए। मां कोशिशि कयां थो वरी ॿी